कुर्बान जलबानी अज गुजरात शेर मोहम्मद साहब की सुर ससुई दे सिधी तो खे ॾींदो संगत ॻोल्हींदी जी जी गुजरात चवे थी अख जी उबज़े में पोख जो की कयां अख जी उज़बे में पोख जो की कयां पोख जो की कयां अख जी उबज़े में अख जी उबज़े में पोख जो की कयां अख जी नेण बच्चे बच्चे अख जी उज़बे नेण में। चवे हाँ उथी अख जी उथी बच्चे अख जी उज़बे अख में जी पोख जी छिबण की कयां नज़र अख पोख जी जो की नज़र कयां पोख जो की कयां हाँ अख जी उज़बे में चवेस थी ही दीद पिनकड़ी हिन दिल में राह की कयां बच्चे अख जी उज़बे में में पोख जी की चवे थी ही नेण हिन जी में बस। ही नेण हिन जी में हाणे मेड़ की कयां बच्चे अख जी उज़बे में अञा पढ़वा थोड़ी पिनकी लगी देर व्याह जा बच्चे उस्ताद अख जी उज़बे में पोख पोख जो की की कयां पोख जो की कयां अख जी नज़र अख जी अख जी। नज़र या फिटी छो कयां मरी वञे गुजरात मरी वञे गुजरात अख जी उज़बे में सही उस्ताद गुजरात खुले थी सुर ससुई ससुई खां पुनल बाचा खजी वियो आहे हाणे पुनल बाचा उते पंहिंजे पीउ वटि रसियो आहे हाणे पीउ पियो चवेसि तूं होॾे न वञ जी बाबा हाणे पीउ खे पुनल बाचा पियो चवे अख जी उबज़े में पोख जो कीअं कयां हाणे पीउ खे पियो चवे जका ना लॼ ॻिची में पई आहे सो फिटी की वाह, कयां। वाह 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 भली ॻाल्हि भली ॻाल्हि वाह वाह माशाल्लाह 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 ये पढ़ो